समारोह में हिंगलाज माता के दर्शन लाइ पैदल जथन की रवानगी। समारोह और भरपासे के इलाइकन में हिंगलाज माता के दर्शन लाइ हिंदुन जा पैदल जथा रवानी थी विया आहिनि। इन मुक़दस यात्रा के मौके ते भगत धारशी कोहली मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो, हिंगलाज माता जो मंदिर बलोचिस्तान सूबे में वाक़ है, जिते हर साल वांगर इन साल भी हिंदुन जा अक़ीदतमंद माता के दर्शन लाइ रवाना थिया आहिनि। भगत धारशी वधिक चयो त ही काफ़िलो 14 ॾींहं जो पैदल सफ़र तय करे हिंगलाज माता के दर्शन बैद वापस मोटंदो। इन यात्रा के हिंदुन की सब खां वॾी मज़हबी धाम में एक करार ॾिनो वियो आहे। इन यात्रा दौरान अक़ीदतमंद मज़हबी रस्मुन के अदा कंदे माता के दर्शन कंदा ऐं पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कंदा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में यात्रियुनि लाइ सहूलियतूं भी मुहैया कयूं पियूं वञनि त जीअं संदुन सफ़र आसान थी सघे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल बाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।